असां वटि आम पहा को मशहूरु आहे त ॾाढे ते कावड़ चढ़े कान हीणे तां वरी लहे कान। उनजो रोज़ानी नमूनो मिसाल नतीजो ॾिसण में अचे थो। हर मामले जे हिसाब सां ख़रीदारी वापारु मेल जोल कचहरी इज़त एहतराम कंहिंखे प्रोटोकॉल ॼण रुगो ख़रीदारी वारे हिसाब में ॾिसूं को माण्हू कंहिं वॾे दुकान तां सेठ खां लोहो ख़रीद करणु वञे जॻह जी तामीर जे लाइ सीमेंट अदा 5 लखें जो सीमेंट वरितईं 10 लखे जो लोहो वरितईं हुन जॾहिं 15 लख ॿुधाए त ख़ुशी सां ॾींदो पर हाणे उहो लोहो सीमेंट खणाइण जे लाइ जॾहिं मज़ूर ॾांहुं वेंदो गॾह गाॾे वारे लाइ मज़दा लाइ लोडर लाइ हाणे उहो मज़ूर जेको सॼो ॾींहुं उस ते गर्मीअ ते ॿाहिरि बीठो आहे इंतज़ार में कलाकनि जा कलाक त को गिराक मिले त को घर जो सौदो वठी वञा। हाणे जॾहिं हुन मज़ूर सां ॻाल्हाईंदो उन सामान खणण जे लाइ हुन जेकॾहिं 500 रुपया चयसि त हाणे हुन ते तपी बाह थी वेंदो का 500 ज़ुल्म नाहक 500 रुपया हे पंधा जो तूं 500 थो वठी घणो तुंहिंजो लोडर ते तेल लॻंदो गॾह गाॾे वारे खे चवंदो तुंहिंजो हिकिड़ो पेट्रोल थो लॻे 400 रुपया वठि। हाणे उहो मज़ूर ग़रीब मिसकीन जेको सॼो ॾींहुं लोड़े मज़ूरी करे ऐं शाम जो घर वञी जेको आहे सो 500 हज़ार मस कमाए सघे जंहिंमां बचनि खे पाले हाणे उन्हनि खे उन सां ज़िद उन सां बहस उन सां जहिड़ो 500 रुपया न थींदा 400 थींदा ऐं होॾे ख़ुशीअ सां 15 लख रुपया भरे आयो ख़ुशीअ सां वरी ॿुधाईंदो बि हेतिरो सीमेंट वठी आयो आहियां हेतिरो लोह वठी आयो आहियां पर हाणे हुन ग़रीब मज़ूर सां हुनजो जहिड़ो थींदो 100 रुपए ते त 100 घटि वठि हुनखे न चवंदो त को घटि वठि लोह ते न मज़ूर खे चवंदो त 500 न थींदा 400 ॾींदोमांइ न त हल। हाणे मिसकिन ग़रीब माण्हू 2 कलाकनि जे इंतज़ार खां पोइ मसे मसे हुनखे गिराक जो मिलियो आहे त उहो मजबूर थी 400 रुपया वठंदो। ईअं ई वॾियूं बेकरियूं आहिनि वॾा जनरल स्टोर सुपर स्टोर आहिनि जिन हाणे वरी अटकल करे शीशे जा दरवाज़ा ॾाढो अंदरि डेकोरेट सामान हूंदो लाइटूं बल्ब लॻल हूंदा AC लॻल हूंदी कंप्यूटर पियो आहे जो हाणे सामान खणी आयो हाणे बसि कंप्यूटर ते पर्ची कढी ॾिनई ग़लति सही केतिरो अघु लिखी तव्हां 5 आइटम वरिता हाणे केतिरी क़ीमत जा हुया उहो बि केरु न ॾिसंदो बसि टोटल पुछंदो पर्ची खे बि ॾिसणु गवारा न कंदो अथई जेके 1500 रुपया लिखिया आहिनि या 5000 लिखिया आहिनि इहो बाक़ी रेट बीहे थो नथो बीहे शयूं एतिरियूं क़ीमत लहनि या न लहनि न उहो ख़ामोशी सां वॾी ख़ुशी सां 5000 भरे पर्ची खणी खीसे में विझंदो पर इतफ़ाक़ सां हुन बेकरी में हिकु माण्हू ॻाल्हाए विझे त ॼण कारी ते पेर पइजी वियो ॼण वॾो गुनाह करे ग़लती करे विधई त जेकॾहिं कंहिं ॻाल्हाए विधो इतफ़ाक़ सां त गुज़िरियल तव्हां हफ़्ते 700 रुपए में केक ॾिनो हुयो हाणे 900 रुपया छो हाणे सॼी बेकरी में जेके ग्राहक आहिनि उहो हुनखे चिताए ॾिसंदा हे बणा ॼट जाहिल ॿाराड़ी जो किथे अचे फाथो आहे हुन सां ॻाल्हाए थो 800 रुपया केक जा हुनजी मर्ज़ी आहे वठिणो अथसि त वठे न त न वठे न हाणे जेके ॻाल्हाईं त 800 रुपया छो छाजे लाइ कहिड़ो तव्हांजो तेल डीज़ल पेट्रोल महांगो थियो हाणे सभु ग्राहक उनखे तिंज़िया नज़रुनि सां ॾिसंदा मुस्कुराए ॾिसंदा त हे भला ॼट लाइ कीअं फाथो आहे माना ॻाल्हाइणो न आहे जेकॾहिं वॾा स्टोर दुकानदार कारोबार आहे उते ख़ामोशी सां पैसा ॾियणा आहिनि पर जेकॾहिं सब्ज़ी वारे दुकान ते आयो उते बटालुनि ते बि झेड़ो बसरनि ते बि झेड़ो थूम जे अघ ते बि झेड़ो त 100 रुपया किलो छो छाजे लाइ हे 200 रुपया किलो टमाटा छाजे लाइ हाणे कंहिं महिल अघु मथे थिए थो कंहिं महिल घटि बि थिए थो ख़ासि तौर ते टमाटनि जो 200 थी वरी 50 रुपयो किलो बि थिए थो हाणे सब्ज़ी वारो रेट बसर 300 बि थियनि था कॾहिं 100 बि थिए थो पर उहो जहिड़ो उन ते हलंदो बटालू बसरनि ग़रीब मिसकिन जेको सब्ज़ी वारो आहे उहो चाहे हीणो आहे ग़रीब आहे उन सां बहस करिणो आहे त 100 रुपया किलो बटालू त छो ॾिना इहो एॾो ज़ुल्म तूं नाहक छो थो करी हाणे सब्ज़ी वारो रेड़ी वारो उन सां जहिड़ो थींदो आम दुकानदार हल्को जो ग़रीब घुरिबो आहे उन सां थींदो पर बेकरी वारे सां न थींदो त 800 रुपया केक या छो छो उते वरी माण्हू ॼट थींदो जाहिल थींदो उते वरी माना सेबतो थियणो आहे उते माना पढ़ियो लिखियो थियणो आहे उते मोतबर थियणो आहे न त ॿाहिराड़ी जो ॼट आहे जेको बहस थो करे 800 रुपया केक जा छो उते टोटल बि न पुछणो आहे अघु बि न पुछणो आहे उते वरी ख़ामोशी सां खीसे में 5000 कढी ॼणा आहिनि पर हेॾे जेके बटालू बसर टमाटनि जा 500 रुपया छा बसि कर टोटल वरितई घर जो सामान 3 वेलनि जो 500 रुपया हाणे हुते बहस थींदो न 400 रुपया थींदा 450 रुपया थींदा हुन ग़रीब मिसकिन सां वरी कपिड़े जी दुकान ते चढ़ी वञे भली उहो 300 रुपया मीटर कपिड़ो ॾिए लहे भली 200 रुपया
5,000 जी ड्रेस वठी वरी दोस्तनि में ॾाढू हणंदो हुउमि, 5,000 जी ड्रेस वठी आयो, लहे भली 3,000। हाणे उते बस न करिणो आहे, ज़िद न करिणो आहे, उते जेको बि दुकानदार कपिड़े जो अघु ॿुधाए ओतिरो वठिणो आहे। 5 ड्रेसूं बाबा ॾे, 500 रुपया मीटर, 300 रुपया मीटर, भली लहे 200 रुपया। हाणे उहो उते बस बि न करिणो आहे, उते ॻाल्हाइणो बि न आहे, उते शायदि वॾो 20 लाइटूं लॻियूं पियूं आहिनि, पखा आहिनि, डिसिप्लिन आहे, प्रोटोकॉल आहे, साम्हूं सेठ मोतबर लॻो वेठो आहे, जेको आहे हुन सां हाणे कीअं उते ॻाल्हाई त माना उते झटि थी वियो। पर सब्ज़ी वारे सां ॻाल्हाइणो आहे, उते वरी मोतबर बि थियणो आहे। हालांकि जेका तव्हां रोज़ानी सब्ज़ी खणो था, फ़र्ज़ु कयो रोज़ानी सब्ज़ी खणो 500 रुपयनि जी, ऐं उहो तव्हांखे चांहि जी सलाह बि कंदो, चांहि पीआरींदो बि, इज़त बि ॾींदो, प्रोटोकॉल बि ॾींदो। पर होॾे जंहिंखां 50,000 जा तव्हां कपिड़ा वरिता, उहो अधु कोप चांहि जो बि न पीआरींदो। पर हे तव्हांजो दुकानदार, रेड़ी वारो, सब्ज़ी वारो तव्हांखे इज़त, प्रोटोकॉल, वार्म वेलकम, आजियां कंदो, सभु कुझु कंदो, पर हो न कंदो। बेकरी तो तव्हां रोज़ानी 5,000 जी ख़रीदारी कयो, उहो तव्हांखे अधु कोप चांहि जो बि न पीआरींदो, ईअं बि ॾिसंदो बि न, ते कल्ह बि आयो या अॼु बि आयो। त इहो माण्हुनि जो इहो ई आहे त माना ॾाढे ते जीअं कावड़ चढ़े कान, हिणे तां लहे कान, इहो सॼो ॾींहुं इहो ई अंदाज़ आहे। मेडिकल स्टोर आहे, हाणे जेके प्राइवेट मेडिकल सेंटर आहिनि, अंदरि जेके स्टोर आहिनि, उहे कोसगार आहिनि। उहो ग़रीबनि मरीज़नि जो ॿुॾी छुरीअ सां उन्हनि खे रोज़ानी वेठा कोहनि था। उते अघु बि न पुछणो आहे, दवाउनि जो केतिरो जो रेट। आमतौर ते इहो बि ॾिठो वियो आहे त हाणे दवा तव्हांखे ॿुधाईंदा बि, हे सिर्फ़ु 220 रुपयनि जी आहे, तव्हां 20 रुपया न वठंदासीं। हे कैप्सूलनि जा जेको आहे सो 300 आहिनि, तव्हां 250 रुपया हिकिड़े कैप्सूल जो आहे, इहो ज़बानी ॿुधाईंदा। पर जंहिंमहिल टोटल कंदा, उन खां मथे वठी वेंदा, पर कंहिं ख़बर ई न पवंदी। कैलकुलेटर त हुनजे हथ में आहे, हिसाब त हुन कयो, हुन जेकी रिआयत कई उहा कई या न कयो, तव्हांखे कीअं ख़बर पई? तव्हां बिल त ॾिठो बि कोन, चेक बि कोन कयो, तव्हां त टोटल बि न कंदो। दवाऊं जेके तव्हां वठो था, उन्हनि जा अघु तव्हां त सीरप ते जेको पैसा लिखियल आहिनि उहे बि कोन पढ़ंदव, इहा तकलीफ़ बि कोन कंदो। छो उते वरी झटि थींदो माण्हू, उते वरी कीअं बहस करे त सीरप ते जेको आहे हेतिरा पैसा लिखिया पिया आहिनि, उहो पढ़ंदो बि कोन, ॾिसंदो बि कोन, चेक बि न कंदो त केतिरा हुन पैसा टोटल में मथां ग़लती कई हुजे, हुन खां ई ग़लती थी हुजे। कैलकुलेटर ते त 50 माण्हू बीठा आहिनि, पोइ त स्पीड में हिसाब थो कराइण, अहिड़ो मोतबर त कोन्हे। जेॾो होशियारु ज़हीन मैथमेटिक जो जेको आहे सो अबो त न आहे, उहो ठक 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 लॻी पई आहे, अब 5,000 रुपया ॾे, 4,000 रुपया ॾे, हाणे हुनखे टाइम न आहे ॻाल्हाइण जो, बसि 5,000 रुपया ॾे, कीअं छा, छो छा, टोटल न। उते तव्हां बसि पैसा तव्हांखे ॾियणा आहिनि, दवाऊं खणियूं, ऐं उते ॻाल्हायो न। जिते तव्हांखे कोहनि था 5,000 रुपया, 4,000 रुपया दवा जा थिया, 5 वठी आहे त बि तव्हांखे ख़बर न पई, 6,000 वठी आहे त बि ख़बर। उते कॾहिं दवाउनि जो टोटल त हुन खां पुछो न। तो जेको मूंखे चयो त 20 रुपया मां छॾियां थो सीरप ते, उहो छॾे ई त कोन, उहो न छॾींदा आहिनि, ज़बानी रुॻो ॿुधाईंदा आहिनि। उहे पैसा छॾींदा न आहिनि, उहो ज़बानी ॿुधाए टोटल जंहिंमहिल कैलकुलेटर में कंदा, उहो हेकूंड जी बीण वठी वेंदा, ऐं दवा बि ॿिए हंधि न मिलंदी। ऐं उहे वॾा माहिर हूंदा ग़रीबनि सां ॻाल्हाइण जे लाइ, बहस मुबाहिसे जे लाइ। पर उते डॉक्टर जी जेकी पर्ची हूंदी, उन ई सेंटर ते दवा मिलंदी, ॿिए हंधि न मिलंदी। उहो डॉक्टर खां न चवंदा, चवंदा ॿिए हंधि स्टोर त छो न वठूं, न हिन स्टोर तां दवा वठणी आहे, फलाणे एक्सरे तो एक्सरे कराइणो आहे, लेबोरेटरी फलाणे तो टेस्टूं कराइणियूं आहिनि, अल्ट्रासाउंड फलाणे तो, उते जेको आहे सो न पुछंदा। उते सभु गुंगा ॿोड़ा बणिजी आमना सदकना, न डॉक्टर ॿिए हंधि, असां ॿिए हंधि वेंदा त वॾा मोतबर थी वेंदा, आइंस्टाइन थी वेंदा, वॾा अक़ल कुल थी वेंदा। पर डॉक्टर जे आॾो न ॻाल्हाईंदा त छो इन एक्सरे ते वञूं, छो लेबोरेटरी ते वञूं, भला ॿियूं भला बंदि करायो, जेकॾहिं ॿियूं ग़लति आहिनि, ख़राबु आहिनि, ॿियनि स्टोरनि ते दवाऊं जेको आहे सो ख़राबु थियूं मिलनि, मुदे ख़ार थियूं मिलनि, त पोइ जेको आहे सो उन्हनि खे बंदि करायो। न न, उते न ॻाल्हाईंदा, उते ख़ामोशी सां दवाऊं बि वठी ईंदा, सभु कुझु थींदो। पर जिते ग़रीबनि मिसकिननि जी ॻाल्हि थींदी, नंढनि दुकानदारनि जी थींदी, रेड़ी वारनि जी थींदी, उते सी बाक़ाइदे शींहं थी वेंदा, उते रुपए रुपए जो हिसाबु थींदो, उते मोतबर थी वेंदा। जेको इज़त थो करेनि, इज़त जेको करेनि उन जे आॾो जेको आहे सो वरी उते मोतबर जेको इज़त हिननि जी न करे। हाणे वॾनि शहरनि में वॾनि स्टोरनि ते, कपिड़े दुकाननि ते, जनरल स्टोरनि ते, उते हिननि जी का इज़त ई कान्हे, डॉक्टर हिननि सां ॻाल्हाइण ई पसंदि नथो करे। हालांकि मेडिकल में आहे, तव्हां मरीज़ सां ॻाल्हायो, उन्हनि जी हिस्ट्री ख़बर पए, ख़ानदान जी ख़बर पए, बीमारी जी ख़बर पए, मरीज़ ॻाल्हाए न 2 मिंट, बसि टेस्टूं एक्सरे ॾिसी दवा लिखी ॾींदा, 2 मिंटनि में मरीज़ फारिग। उते चुप कयूं, कंध हेठि कयूं, 1000 रुपयो फीस डॉक्टर खे ॾियूं, 100 रुपया पटियाले खे रिश्वत ॾियूं, टपा ॾींदा ईंदा। पर ग़रीबनि मिसकिननि जे लाइ शींहं बणिजी वेंदा। इहो सिंधी माण्हू, इहे आहिनि असांजा मारवाड़ा, इहे आहिनि असांजा जहांगीर।